त हाय गाइस, कहिड़ो हाल आहे सभिनीनि जो। अॼु असां हिकु चैलेंज करण वारा आहियूं। हुन चैलेंज में अगर मां हारींदमि त मम्मी मूंखे 500 ॾींदी। अरे कहना क्या चाहते हो? अगर मम्मी जीतंदी त मां मम्मी खे 500 रुपया ॾींदमि। ठीकु आहे मम्मी? यस। त हुन चैलेंज में मां जो चईंदमि मम्मी खे हू रिपीट करणो आहे। ठीकु आहे मम्मी? यस। ठीकु आहे। हिकु घर, हिकु गाड़ी, हिकु स्कूटर, हिकु साइकिल। गाड़ी जा घणा टायर? ये फंस गया। गाड़ी जा घणा टायर? गाड़ी जा घणा टायर आहिनि? हा। घणे ॿुधाई? गाड़ी जा घणा टायर? हा त घणे ॿुधाई? ईअं ॿुधाई। ॾिसो गाइस, मम्मी हारजी वई आहे। मां खाली चयो रिपीट करणो आहे। मम्मी साम्हूं क्वेश्चन करे थी त ॾियो मम्मी मूंखे 500 रुपया। गाइस मम्मी हारजी वई आहे। त वरी हिकु राउंड कंदा आहियूं। त हिकु गाड़ी, हिकु गाड़ी जा घणा टायर? पूरो त रिपीट ही न कयो मम्मी, वरी हारजी वियो। ॾियो हिते पैसा। गाइस ही चैलेंज में मां जीती वियमि, यानी मां 1000 रुपया ठाहे वरिता आहिनि। तव्हां मूंखे ॿुधाए सघो था मां ॿियो कहिड़ो कयां चैलेंज। मिलंदा आहिनि नेक्स्ट वीडियो में। बाय सभिनीनि खे।